चैलेंज आ। Assalamualaikum guys, sangat chala kira kusha tabe sai domindo kya sab ठीक होना खैरन जाऊना तो भाईजान फर्स्ट ऑफ ऑल तमे बाहर सो रेडी थी आयो छो रेडी थियो छो रेडी थियो जो अज विंदा थी पाण कैन शाह मतलब खिरपुर ना तन शाह सो यार जी हाज़िरी भरींदा सी मतलब हिकड़ी शायरी मुझे ज़हन में अची वई उहा वञूं त चवंदा जल्दी ख़बर ते समझो था न। सो पाण हलूं बाइक वाइक निकतल आहे हलूं रोज़ी क्यों फिलहाल टाइम घणो थियो आहे टाइम 15 प्रो मैक्स 15 यार हले 2 मिनट सो 12 1 बजे इंशाल्लाह बेपाई नमाज पढ़ी हलिया हलंदासीं। सो हलो हितां न मिलूं था बाइक ते तो भाईजान पाण वञूं था विया शहर जी तरफ नींगर के ॾिनी आहे लिफ्ट असां नींगर के सम्झो था मासूम बाड़ियो अरे जा नज़ारा ॾिस बनी ॿाहिरि किथे ख़ासि करे न हलंदे ख़ासि करे ॿाहिरि ख़ासि करे सम्झो था हलंदो ख़ासि करे बट तो भाईजान हाणे पाण वञूं था घर जी तरफ़ चए थो हलूं दादू पर पहिरियों ईंदासीं खैरपुर थोरो कमु आहे दुआ कयो उहो थिए पोइ वरी हलंदासीं दादू मतिलबु हितां 2 सिटियूं घुमाईंदासीं सम्झो था न। हलो हितां न मिलूं था माजिद हेलो आया कर माजिद हेलो आया को काए शाला को शायो व्यूअर्स संख्या नाज़रीन ख़वातीन हाज़रीन भेण ॿाहिर ये तो उम्मीद है सब कुछ ॿुधाओ ऐं अलाह कंदो ख़ैरियत सां ॿुधाओ ईमल असां वञी रहिया आहियूं के शाह जी तरफ़ उधर जो गम आहे उन खां बाद इंशाल्लाह तव्हांखे ॿुधायूं था ऐं विज़िट करायूं था इंशाल्लाह के शाह जी आवाज़ सायो करे विझी ॾियां ठीकु आहे न हाँ विझी न 500 हाँ पर सवायो करे समझी ना सवायारो बटन तो कोन है यार मिनट के जवान हाँ गिरे बहु पारत थई मतलब लाइव में मजो अचे दादू में मोटी ना थी दादू सेवण मोटी ने दादू वाला बनाया भली तो कोन दे दो सब पहुंची It's called दादू असां दादू घुमंदे अरे बड़ा क्या जो रखे के This called दादू This called SP मोड़ असां ट्रपी आया हूं हाणे वञूं था दड़े रोड ते किरे दड़े रोड साथी ऐं साही केर न चाहींदो जनन जी साया सरकश जा नगमा जो भागी मालिक साईं कदई तो दी ओ मुया मालिक साईं भाईजान आगे यार कंद बने संद बडूरा वही ताना मिलूं था अगे भाईजान अचो चाय पियो सलाह दो हाँ मोलाई तोनी बवा सा ना ही हलियो तू वडे छो जोई पया घर जी तरफ बाजिद घर की तरफ वही रहा हूँ इंशाल्लाह तव्हां सां गॾो गॾु जिंदगी आबाद शादाब जियो सही है यार गाड़ी में आस्ते हलाई दुर्मामन जा फेमस पकोड़ा मतलब दुर्मामन जा मशहूर पकोड़ा संगत केरी माल ट्रपो ट्राई कयो हितां जा पकोड़ा तव्हांखे मज़ो अची वेंदो मतलब हिननि जी इहा ख़ासियत आहे
तव्हां भली जेतिरा बि खाओ न तव्हांखे वठंदा न मतिलबु अंदरि जीअं हिकिड़ी गरमाइश थींदी आहे तेल फ्रेश आहे न तेल लाओ थी वियो हथु मतिलबु अहिड़ो आहे न तव्हांखे ओहो हो छा ॿुधायां अब घणो टाइम लॻंदो बस 10 मिनट 10 मिनट में पकोड़ो तयार आहे पकोड़ो फर्स्ट क्लास आहे त पकोड़ो वठूं घर वञी मारींदा सम्झो था न ऐं लॻंदा बि सिर्फ़ु शाम जे टाइम ते अथव बसि जन वटि तव्हांखे 24 कलाक पकोड़ा मिलंदा पर हिते सिर्फ़ु शाम जे टाइम ते फ्रेश फ्रेश दुकानड़ो लाउती जो हे रोडड़ो साम्हूं स्पेशल पकोड़ो बाबा आयल फ्रेश मिर्च फ्रेश गिराए मसालो तव्हां ॾिसी सघो था ₹450 शीशा बेसण ॻाल्हाईंदा जिलो करबो आहे यार हसनैन का व्लॉग अॻियां तव्हांखे ॾेखारियूं हे माना हिन वठो ई अलॻि आहे जो ही का शहर में बड़े क्वालिटी हो सजाने को कारीगर जी का पूरी इतिहास हो हमारा इस्लामाबाद में किया लाल जी का बली छोड़िया काले छोड़िया ने खबर न पहुंची रही यो ओरा घुराइंदो ई ऑर्डर ते ऑर्डर काड़ा हैदराबाद में लाउती तो चए त बेसण मां हैदराबाद मां घुराईंदो आहियां ऑर्डर ते ॿिए कंहिंखे ख़बर न पवंदो हिते बेसण जो लाउ जो ॻाल्हाइण लाइ सम्झ न ईंदो छो तव्हां परे हो नंढड़ो ईंदो नंढड़ो रेडी हो रहे हैं भाईजान हमारे पकोड़े पकोड़े हे तव्हांखे मां ॿुधायां सिंध जी पैदाइश जो पकोड़ो ॿिए हंधि तव्हांखे किथे बि न मिलंदो जिथे मिलंदो बहरहाल मतिलबु एजादी पैदाइश पकोड़े जी असां वटि असां ई मतिलबु ठाहियोसीं पहिरियों छो जो पकोड़े खे इंग्लिश में पकोड़ो ई चइबो आहे सिंधी में पकोड़ो इंग्लिश में पकोड़ो हे लफ़्ज़ ई असांजो आहे एजादी असांजी आहे सम्झो था न है ना गोश्त सागो गोश्त और साथ बिरवो गोश्त कितने गोश्त खपे कोनो हाँ बिल्कुल खपे तो बिल्कुल बिल्कुल न्याज उस्ताद बिल्कुल पकोड़ो सागो पकोड़ो कपड़ो सुको कपड़ो प्रॉपर नाले पे ढकला था पर हर के जो पाजो टेम्पला हाँ सही क्वालिटी जा बिल्कुल हलमीर मोरसी कर वञूं घर देर थी उस्ताद न्याज हलिया भजिया अच्छा तू कने अरे हे उस्ताद शागिर्द उस्ताद पहिरीं हंडी हणी हलियो वेंदो आहे हिते उस्ताद बाबा उस्ताद आड़ी का उस्ताद आहे इहो मसालो पकोड़ो तव्हांखे टेस्ट करायूं ओहो गरम 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 उस्ताद के वेड़ उस्ताद अरे हाल मज़ो पकोड़े में जबरदस्त मिर्चाई ट्राई कयूं मिर्चाई तो भाईजान कुछ पकोड़ा खाधा थी कुछ वरता थी हलो देर थी हल बाबा मिर्च लगी मां अहिड़ी आहे न माना हर कम में मुर्गी में हर शइ में रुकी हिने कारीगर आया
जिथे हण माना हाँ बिरयानी जो हिन टोपी जेका सिखी आहे हिन जो कारीगर आहे हिन रोड जो कारपेंटर में मशीन जो मिस्त्री आहे मां पाण वारी शादी ते बिरयानी तूं ठाहींदा मारी हाँ जो है उस्ताद कुर्बान ठहरा साहब कहिड़ो 88 में एक साल प्राइमरी अल्लाह हाँ कारीगर तूं है हिते बि बिल्कुल बिल्कुल मां त भाई जान फाइनली असां घर पुॼी वियासीं दादू मां थी आयासीं थोरो रेस्ट कयोसीं उथियोसीं हाणे असां थोरी पचाईंदासीं गजर गजर मतिलबु भाउ ते पचाईंदासीं तव्हांखे ॾेखारींदासीं हे ॾिसो मारो भाउ ॾिसो हे मुंहिंजो कज़न हे हाणे लॻंदा विहाणो विहाणो कुटियो कुट 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 कुटीन स्कूल नथो वञे निभागो निभागो सिफारत कयो निभागो निभागो तूं निभागो असां ठाहे ठाहे साह थो वञे अहिड़ी विञा वीचारो मरगी मरगी ये तो डरगी 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 हाणे ॿुधा आवाज सोंद मां दोने बेचा करिया तूं मुंहिंजो नौकरी नौकरी रे छा ॿुधई वॾो बिरादर आहे मां तुंहिंजो छा ॿुधई हेॾे हेॾे छा ॿुधई सही हंध खे कल्ह बि छंडियो कोन आई जेठ मां सुतमि लॻन में पुठी में अलाए छा वरी पोइ मां साफ़ कयोमांसि छंडे विछई आहे अॼु छा ॿुधई छा ॿुधई गजर पचाई वरी तव्हां मिलूं गजर दा मोखे ॾींदो गोमो त भाई यहाँ नेता ॾिसी सघो था ॿी के शइ न आहे गजर आहे भाउ ते पचाई आहे सड़ी वई आहे हेॾी इंतज़ार में वेठो आहे जो कटीस त खाऊंसि सो हाणे ऑपरेशन कयांसि तव्हांखे सांग ॾिसो हथ कारा सफ़ा ॿाले शही थी वियो आहे पर गजर खे अॼु ॿूसट ॼणो आहे आई संगत वॾी महिनत कई आहे गजर ते गरम मां सड़ी थी अचे भर 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 त मां खावां टेस्ट कयां थोरी टेस्ट मुंहिंजी भर सो हाणे पाण टेस्ट कंदासीं आज़ान हले थी पाणी वारी आहे हिन में मज़ो आहे जाइ पुछो थी आहे ॻाल्हि छा ॿुधाईंदा बराबरि खाईंदमि हाणे गजरुनि जो हे इहो मुंहिंजो चैलेंज आहे भाईजान छा ॿुधायो नमाज़ पढ़ी आयमि हाणे सोमानी ठीकु आहे टाइम अलाए घणो हूंदो त खमीस वमीस लाहे जॾहिं मूंखां विसरी वियो की मूंखे ब्लॉग एंड करिणो त ॾिठमि का शइ नज़र न आई नंढे भाउ जी पातमि जर्सी ब्लॉग एंड कयां वञी तो अॼु हिते पाण व्लॉग ईंदा कयूं उमीद आहे की असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो अगरि सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधाईंदुमि त दुआ कयो जे कमु थियो त इनशाला हिन हफ़्ते में न त मथे हफ़्ते में मां तव्हांखे हिकिड़ो सरप्राइज़ ॾींदुमि सरप्राइज़ सम्झो था भाईजान सो दुआ कयो कमु थी वञे यार सो हाणे असांखे ॾियो इजाज़त माशाल्लाह दोन में अस्सलाम वालेकुम